अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबर जो जारी है तमासा मीरपुर खास में खबर शिकंदालो मीरपुर खास कराची के विराजी साजिश NFC अवार्ड में हिस्सों न मिलण वफाक पारा सन दुश्मन पॉलिसी के खिलाफ पीपल्स पार्टी मीरपुर खास पारा PP ऑफिस का प्रेस क्लब तक एहतजाजी रैली कढी। वफाक हुकूमत खिलाफ नारेबाजी कई। प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रैली में PP MNA शमीमा आरा पहौर, जिला जनरल सेक्रेटरी मीर हसन, अब्दुल सलाम मेहमान, हाजी आलम कुंबर, इसाक नारिज, शाहनवाज मुगल, हीरालाल मंगवार, रसूल बख्श मुगल, दानिश कासरी अली समेत अगवान ने कारकुन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते अगवान मुज़ाहिर खे ख़िताब कंदे चयो त कोटपुतलिया हुकूमत पारां कराची जा इख्तियार वणण जी जेका साज़िश कई पई वञे उहा कंहिं बि सूरत में कामयाब थियण न ॾींदासीं। वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध खे NFC अवार्ड में हिस्सो न ॾियण ऐं सिंध दुश्मन पॉलिसियुनि मां वफ़ाक़ जे बदनीयती ज़ाहिर थिए थी। इन्हनि चयो त जॾहिं खां इमरान खान वज़ीर आज़म थियो आहे, मुल्क जो देवालो निकिरी वियो आहे। महांगाई अरूज ते आहे। बुख ऐं बदहाली सबबि आवाम बवेला मानी करण लाइ परेशान बणियल आहे। इन्हनि चयो त कराची खे विरहाइण मतिलबु मुल्क खे विरहाइण जी साज़िश आहे, जेको अमल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। असां कोटपुतलिया हुकूमत खे ॿुधाइण था चाहियूं त असां शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जा जियल आहियूं, जेके अमृत वारे दौर में अमरनि अॻियां न झुकिया आहिनि, न वरी कंहिं अॻियां झुकंदासीं। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।